ये जेके मूं आयतूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, इन्हनि आयतुनि खां अॻु में बनी इसराइल जे अंदरि जेके ख़ामियूं ऐं ख़राबियूं हुयूं, उन्हनि में जेका वाइदा ख़िलाफ़ी हुई उहा ज़िक्र थी आई। यहूद जे अंदरि, इन बनी इसराइल जे अंदरि, इन अहल किताब जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बुरायूं हुयूं। हाणे सुवाल थो पए त आया इन्हनि खे को सम्झाइण लाइ बि को शख़्स आयो या कोन आयो? इन्हनि जे अंदरि जो हेतिरियूं बुरायूं लधियूं थियूं वञनि, अल्लाह तबारक व तआला उनखे तफ़सील सां पोइ ते बयानु फ़रमायो। छा इन्हनि वटि को सम्झाइण वारो, छा इन्हनि खे को ॿुधाइण वारो, छा इन्हनि खे को रहनुमाई करण वारो, छा को इन्हनि खे रस्ते ॾेखारण वारो को शख़्स आयो या कोन आयो? अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो, वलक़द आतैना मूसल किताब, तहक़ीक़ ॾिनोसीं असां मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे किताब। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे किताब तौरात मिलियो, उन में इहे हिदायतूं, इहे नसीहतूं, इहे रहनुमायूं लिखियल हुयूं। अल्लाह जो पैगम्बर, जलीलुल क़दर पैगम्बर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हिननि जे तरफ़ नबी बणिजी करे आयो, किताब खणी करे आयो। उन किताब जे अंदरि हिदायत, रहनुमाई हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ी मुकम्मल शरीयत ऐं हिकिड़ो दस्तूर हो जेको अल्लाह तबारक व तआला इनखे अता फ़रमायो, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जी ख़ालिस इबादत करणु, शिरक खां बचण जो क़तई हुकुम ॾिनो वियो हो। उन खां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अहकाम उन किताब जे अंदरि बयानु कया विया हुआ। हिकिड़ो हज़रत मूसा इन्हनि ॾे पैगम्बर न आयो। रब जो क़ुरान फ़रमाए थो, वक़फ़ैना मिन बअदिही बिर्रुसुल, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ लगातार असां इन्हनि जे तरफ़ रसूल मोकिलींदा रहियासीं। वक़फ़ैना मिन बअदिही बिर्रुसुल, ऐं पोयां लॻायासीं असां मूसा खां बाद में केतिरा ई रसूल, जेके हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी ज़िंदगीअ में तौरात जे ते अमल करण जी तलक़ीन कंदो रहियो ऐं उन जी वफ़ात खां पोइ अंबिया ऐं रुसूल जो सिलसिलो जारी रखियो। अल्लाह तबारक व तआला जे वाइदनि खे, अहदनि खे यादि ॾियारण जे लाइ ऐं शरीयत मूसवीअ जी पैरवी ऐं उन ते इस्तक़ामत जी तलक़ीन करण जे लाइ, हत्ता कि हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं हज़ारनि जी तइदाद में बनी इसराइल जे अंदरि पैगम्बर आया। हज़रत यूशा, हज़रत शमऊन, हज़रत दाऊद, हज़रत सुलेमान, हज़रत उज़ैर, हज़रत हिज़कील, हज़रत इलियास, हज़रत यूनुस, हज़रत ज़करिया, हज़रत यहया अलैहिमुस्सलाम वग़ैरह जेके इहे हज़रात पैगम्बर हा, इहे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत ते हा ऐं बनी इसराइल जी इस्लाह ऐं तरबियत जे लाइ तलक़ीन कंदा रहिया। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम भी बनी इसराइल जे तरफ़ पैगम्बर, आख़िरी पैगम्बर हो जेको बनी इसराइल जे तरफ़ हो। हज़ारे पैगम्बर अल्लाह तबारक व तआला इन्हनि जी तरफ़ मोकिलिया। हिदायतूं ऐं रहनुमायूं उहे कंदा रहिया, तौहीद जा दर्स ॾींदा रहिया, शिरक जूं मज़म्मतूं बयानु कंदा रहिया, तौहीद ते आला क़िस्मनि जा दलाइल, शिरक जी ख़ूब मज़म्मत उन्हनि बयानु कई। अल्लाह जा अहकाम इन्हनि खे ॿुधाया, हर हिकु हुकुम खे वाज़े करे ॿुधायो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां इब्तिदा थी
ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते इंतिहा थी बनी इसराइल जे पैगम्बरनि जी। अल्लाह तबारक व तआला इब्तिदा के भी ज़िक्र फरमायो तो इंतिहा के भी ज़िक्र फरमायो। व आतैना ईसा इब्न मरियम ऐं ॾिनोसीं असां ईसा पुट मरियम जे के अल बय्यिनात रोशन वाज़िह मोजज़ा वाज़िह दलील व अय्यदनाहु बिरूहिल क़ुदस ऐं ताईद कईसीं असां ईसा बिन मरियम जी रूह क़ुदस सां। रूह क़ुदस मां मुराद आहे हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम। रूहुल क़ुदस हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जो लक़ब आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के वाज़िह ऐं रोशन दलील ॾेई करे असां दुनिया जे अंदरि मोकिलियोसीं। व आतैना ईसा इब्न मरियम ॾिनोसीं असां ईसा पुट मरियम जे खे। क़ुरान करीम जे काफ़ी मक़ामात जे अंदरि हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी निस्बत उन जे माउ जी तरफ़ कई वई आहे। दुनिया वारनि खे ॿुधाइणु मक़सूद आहे जेके हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ मुख़्तलिफ़ अक़ीदा ठाहियूं वेठा आहिनि, उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला बार बार इशारे जे तौर ते किथे तफ़सीली तौर ते बि रब ज़ुल जलाल इन ॻाल्हि खे बयानु फ़रमाए आयो सूरत मरियम जे अंदरि। ऐं काफ़ी मक़ामात ईसा इब्न मरियम चई करे उन अक़ीदे जी तरदीद कई आहे। ईसा कंहिं पीउ ऐं माउ मां पैदा कोन थियो आहे। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम माउ जे पेट मां बीबी मरियम जे पेट मां पैदा थियो आहे। इहा मूं रब ज़ुल जलाल जी क़ुदरत कामिल आहे। मूं रब ज़ुल जलाल हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे बग़ैर पीउ जे पैदा फ़रमायो आहे। त बहरहाल हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला रोशन मोजज़ा ॾिना ताकि नबूवत में कंहिंखे शक ऐं शुबो न रहे। कहिड़ा मोजज़ा? मसलन मुर्दनि खे इज़्न इलाही सां ज़िंदह करणु, कुम बि इज़्निल्लाह जे कौल चवण सां मुअल ज़िंदह थिए। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मोजज़ो कोढ़ जे मरीज़ खे सेहत मिले, मादरज़ाद अंधो सेहतमंद थी वञे। उन खां अलावा अलाए केतिरा ई अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के वाज़िह रोशन दलील मोजज़ा अता फ़रमाया। ऐं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम सां ताईद जेको हर वक़्तु हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु रहंदो, अल्लाह जो फ़रिश्तो। त जीअं दुश्मन खां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिफ़ाज़त थिए, विलादत खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे आसमाननि जे खणण ताईं हज़रत जिब्राईल अमीन हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुहाफ़िज़ रहियो। हज़ारनि जे तइदाद में पैगम्बर आया। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला इन्हनि बनी इसराईलनि जा करतूत हज़ारनि जे तइदाद में पैगम्बर त आया, पर हिननि जो कहिड़ो रवैयो रहियो? अफ़कुल्लमा जाअकुम रसूल, जॾहिं बि आयो तव्हां वटि रसूल, बिमा ला तहवा अनफुसकुम, उहा शइ खणी करे जेका न पिया चाहिनि तव्हांजा नफ़्स, तव्हांजे नफ़्स खे ॻाल्हि उन्हनि पैगम्बरनि जी न पई वणे। तव्हांजी नफ़्सानी ख़्वाहिशात जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं जेकॾहिं अचनि पियूं, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जेकॾहिं रसूल खयूं अचनि पिया, इस्तकबरतुम, त तव्हां तकब्बुर ऐं वॾाई पिया कयो। यानी ए यहूद, असां तव्हांजे असलाफ़ खे सम्झाइण जे लाइ, तव्हांजे वॾनि खे सम्झाइण जे लाइ हज़ारे पैगम्बर मोकिलिया।
तौरात ऐं इंजील में वाज़े दलाइलनि सां उन्हनि खे मसलो तौहीद जो सम्झायो। उन्हनि जे इत्मीनान क़ल्ब जे ख़ातिर पैगम्बरनि उन्हनि खे मौजज़ा ॾेखारिया, मगर उन जे बावजूद बि जॾहिं बि को पैगम्बर दावत तौहीद जी खणी करे आयो, ख़ुदा जी तरफ़ खां उन्हनि खे ॿिया अहकाम पहुचायईं त जेके अहकाम हिननि जी ख़्वाहिश ऐं मंशा जे मुताबिक़ न हूंदा हुआ त फ़ौरन उन जो इनकार कंदा हुआ ऐं गुरूर ऐं तकबुर कंदा हुआ ऐं उनखे हक़ीर सम्झंदा हुआ। त यहूदियो ही जेको तव्हांजो रवैयो कंहिं हिकिड़े पैगम्बर सां न हो, बल्कि इहो रवैयो हमेशह रहियो। जेको बि पैगम्बर अचे ऐं उहा ॻाल्हि करे जेका तव्हांजी नुफ़ूस खे न थिए वणी, तव्हां फ़ौरन उन ॻाल्हि जो इनकार करे अहिड़े ख़बीस हरकतूं कयूं, अहिड़ियूं संग दिलीअ जूं तव्हां मिसाल क़ाइमु करे छॾिया जो उन्हनि पैगम्बरनि जे क़त्ल खां बि तव्हां कोन मुड़ियो। चुनांचे यहूद हज़रत यहया हज़रत ज़करिया खे क़त्ल कयो, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिननि कूड़ो कयो। मुख़्तलिफ़ पैगम्बर हिननि बनी इसराइल जे अंदरि क़त्ल करे छॾिया। ओॾां वरी यहूदियुनि पंहिंजे सम्झ जे मुताबिक़ त असां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे फांसीअ ते चाढ़े छॾियो, पर अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे आसमाननि ते खणाए वरितो। यहूदियुनि साज़िश करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे पर में फाईअ जे फंदे ते चाढ़े छॾियो, पर अल्लाह तबारक व तआला उन जी जॻह ते उन जे शबीह जहिड़ो शख़्स ॿियो आणे करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे आसमाननि जे तरफ़ खणाए वरितो। इन्हनि यहूदियुनि जो ईज़ार पहुचाइण हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते ख़त्म नथो थिएव। इहे पंहिंजनि पैगम्बरनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तकलीफ़ूं ॾींदा आया, उन्हनि खे कूड़ो कंदा आया, उन्हनि खे क़त्ल कंदा आया, उन्हनि जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं प्रोपेगेंडाऊं कंदा आया। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि हिननि पंहिंजे पर में फाहीअ ते चाढ़ाए छॾियो, पर इते ई ख़ामोश न थिया, पर हिननि जी ख़बासत इहा या अञा अॻिते वधी। तव्हांजो आख़िर ज़मान नबी सैयदुल अंबिया वल मुरसलीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ताईं इहे जारी इन्हनि जूं साज़िशूं जारी रहियूं। जो अवां ॿुधो हूंदो यहूद हिकिड़े दफ़े पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जादू कयो, हिकिड़े दफ़े बकरीअ जे गोश्त में ज़हर मिलाए करे ॾिनऊं, हिकिड़े दफ़े पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे धोखे सां दीवार जे भर में विहारे करे हिकिड़ो वॾो वज़नदार पत्थर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां किराइण जी कोशिशि कयूं त जीअं पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी वञनि, पर अल्लाह तबारक व तआला पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त फ़रमाई। अल्लाह तबारक व तआला पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो, मालूम करायो, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़ूज़ रहिया। ख़ैबर में यहूदियुनि जो ज़हर मिलायल बकरीअ जो गोश्त जेको पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चिखे वरितो, खाधो कोन, ख़बर पइजी वई त हिन में ज़हर आहे। जंहिंजे मुतालिक़ सही हदीस में हज़रत आयशा अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा खां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मर्ज़ुल मौत में फ़रमाईंदा हुआ, मूंखे उन ज़हर आलूद लुक़्मे जे असर हमेशह परेशान कयो आहे जेको ख़ैबर में मूं खाधो हो। ख़ैबर में हिननि ज़ालमनि गोश्त में मूंखे ज़हर मिलाए ॾिनो हो, उहो लुक़्मो मूं चखियो हो, उन ज़हर जे असर
मुझी जान ही कढी छड़ी आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ख़ैबर जे अंदर इन ज़हरीले गोश्त खाइण जे असर जे करे काफ़ी बीमार रहा। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तकलीफ़ पहुती। बहरहाल ये हाल हा इन्हनि बनी इसराइलन जा जेके अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में वाज़ह करे ॿुधाया आहिनि। अल्लाह साईं खां दुआ है अल्लाह तबारक व तआला असांखे इन्हनि कुधनि करतूतनि खां बचाए। अल्लाह तबारक व तआला असांखे इन्हनि बनी इसराइल जे वाक़िआत मंझां नसीहत वठण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पंहिंजनि पैगम्बर जो क़दुरदान बनाए। आका मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो जानसार, सच्चो वफ़ादार, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सच्चो आशिक़ बनाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।